अवां ख़बर शेयर कयूं। ब्रेकिंग न्यूज़ है। रोहिड़ी में फ्लोर मिल 8 गोदामन ते छापा हया विया आहिनि। भाण जूं 7000 बोरियूं हथ कयूं वयूं आहिनि। अहम ख़बर है। अवां शेयर कंदासीं। सालेपट थाणे जी हद में हसास इदारनि मुख़्तियारकार ऐं पुलिस जी कार्रवाई थी। अवां ख़बर शेयर कंदासीं। यूरिया भाड़ जूं 7000 बोरियूं हथ करे गोदामनि खे सील कयो वियो। अवां ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है। रोहिड़ी खां फ्लोर मिल 8 गोदामन ते छापा हया विया। भाण जूं 7000 बोरियूं हथ कयूं वयूं आहिनि। असां ख़बर शेयर कयूं पिया। ब्रेकिंग न्यूज़ है। रोहिड़ी में सालेपट थाणे जी हद में हसास इदारनि मुख़्तियारकार पुलिस कार्रवाई कई है। यूरिया भाण जूं 7000 बोरियूं हथ करे गोदामनि खे सील कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। करीम बख्श जतोई खां। करीम बख्श अपडेट कजो। जी मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त रोड़ी वेझो सालेपट में जेका असास इदारनि मुख़्तियारकार सालेपट ऐं अब्दुल सत्तार ऐं सालेपट पुलिस साण करे जेका सालेपट जे बाज़ारनि जे मुख़्तलिफ़ गुदामनि ते अठ गुदामनि ते छापा हणिया। हिकु फ्लोर मिल GN फ्लोर मिल ते छापो हणी 7000 खां वधीक जेको आहे न यूरिया भाण जूं बोरियूं हथ करे वरितियूं आहिनि। जॾहिं त 8 दुकाननि खे सील कयो वियो आहे। ॿिए तरफ़ मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो वञा त आपातकालनि जूं रोड़ीअ तोड़े सालेपट में जेको आहे न दायूं आहिनि के मुनाफ़िक़ोर वापारी जेको आहे न 5000 6000 ताईं भाण जेको आहे यूरिया विकिरो करे रहिया आहिनि। जॾहिं त भाण जी 3600 3200 जेको आहे सरकारी रेट आहे। पर हिन वक़्त ताईं जेको आहे न आपातकारनि खे भाण न मिली सघे। तंहिं करे आपातकार जेको आहे न ॿिन्हिनि हंधनि सां वापारी उन्हनि ते कुल लुट वारो सिलसिलो जारी आहे। जी